अपडेट कयूं पिया मूंखे काज़ी अहमद खां जिते HRJDA न्यूज़ जे रिपोर्टर बिलाल हैदर कलियार मुताबिक़ काज़ी अहमद जे वार्ड नंबर 6 जे ॻोठ हाजी खान लाशारी में 15 सालनि खां बंदि पियल प्राइमरी स्कूल नौजवान समाज इत्तेहाद पारां पंहिंजी मदद पाण तहत उस्ताद फर्नीचर ऐं स्कूली शागिर्दनि लाइ किताब मुहैया करे स्कूल खोलाए छॾियो। उन सिलसिले में मज़कूरा ॻोठ में जंहिंमें नौजवान समाज इत्तेहाद जे चेयरमैन जाम रोहेल ओनर रबन पट्टी पंहिंजे हथनि सां कटे इफ्तिताह कयो। उन मौक़े ते तक़रीब ख़िताब कंदे अॻवाननि ऐं ॻोठाणनि चयो मज़कूरा ॻोठ में 15 साल अॻु टाउन कमेटी काज़ी अहमद जे अॻूणे नाज़िम पारां ॾिनल स्कूली इमारत सरकार पारां उस्ताद मुक़ररु करे स्कूल न हलाइण करे जंहिंखे लाॻीतो मसलसल बंदि कयो वियो हो। सफ़ाई जी घुर्ज हर इंसान जो हक़ आहे। जॾहिं सफ़ाई लाइ चयो थो वञे त अॻियां अमलो उन्हनि ग़रीबनि खे ब्लैकमेल थो करे, उन्हनि ते FIR जी उन्हनि खे धमकियूं था ॾियनि, उन्हनि ते कानूनी कार्रवाई करण जी धमकियूं था ॾियनि। मां उन्हनि दोस्तनि खे ॿुधाए छॾियां त ही काज़ी जा ग़रीब अकेला न आहिनि, देर नगरी न आहे। मुंहिंजा भाउ जो FIR कटाईंदो वञे हरूभर को खून कान कयो अथनि, तव्हां कार्गो सफ़ाई जो मुतालबो कयो अथनि। तव्हां पगार था खणो, पगार इन ई कम जी आहे, तव्हांखे रखियो ई सफ़ाई लाइ अथनि। तव्हां पगार था खणो, पगार इन ई कम जी आहे, तव्हांखे रखियो ई सफ़ाई लाइ अथनि। इहो तव्हांजो तरीक़ो सुठो न आहे। जॾहिं हिकिड़ो सुठो क़दम मां खयो, मां चयो त ठीकु आहे, असां पंहिंजे बंगलनि तां स्टाफ हटायूं था, तव्हांजे गलियुनि में ॾियूं था, त तव्हांखे उनखे एप्रिशिएट करणु खपे हा, बजाए इन जो तव्हां उन कम खे वधायो। जंहिंजे नतीजे में लाॻापियल ॻोठ सां तालुक़ रखंदड़ 60 खां वधीक शागिर्द तोड़े मासूम न्याणियुनि तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल हुयूं। स्कूल खे तंज़ीमी तौर ते पंहिंजी मदद पाण तहत हलाए मुरझायल चेहरनि ते ख़ुशियूं ॾिनियूं वियूं आहिनि। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे जाम रोहिल उनड़ चयो त उनड़ ख़ानदान हमेशह काज़ी अहमद जे अवाम जी ख़िदमत कई आहे। अॼु वरी उनड़ ख़ानदान जे फर्द सालनि खां बंदि पियल स्कूल पंहिंजी मदद पाण तहत खोले तालीम खां महरूम थियल ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां आरास्ता कयो। HRJDA न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA न्यूज़।